सिंध असैम्बली इत्तफ़ाक़ी राय सां सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल मंज़ूर करे वरितो, जॾहिं त माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट क़ाइम करण जो बि बिल पिणु सिंध असैम्बली मंज़ूर करे वरितो। सिंध असैम्बली जे इजलास में सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल इंफॉर्मेशन खाते जे सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह पेश कयो, जेको मुतफ़क़ा तौर मंज़ूर कयो वियो। सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल जे मसवदे मूजिबि मीडिया वर्कर्स ऐं सहाफ़ियनि खे पेशेवराना मामलनि दौरान तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। सहाफ़ियनि खे ड्यूटी दौरान रुकावटूं विझंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल मूजिबि सहाफ़ी पंहिंजा ज़रिया ॿुधाइण जो पाबंद न हूंदो। बिल मूजिबि सहाफ़ियनि जे तहफ़ुज़ लाइ कमीशन क़ाइमु कई वेंदी। सहाफ़ियनि खे जान सां मारण जी धमकी ॾींदड़नि या ख़ौफ़ज़दा करण वारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। सहाफ़ियनि ते हमले में मुलवस जवाबदारनि जो केस तरजीही बुनियादनि ते हलायो वेंदो। सहाफ़ियनि जी ड्यूटी दौरान रुकावटूं विझंदड़ अनासरनि ऐं हिरासा कंदड़ ख़िलाफ़ कमीशन में दरख़्वास्त ॾेई सघिबी। सिंध असैम्बली जे इजलास में माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट क़ाइम करण लाइ सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह बिल पेश कयो, जेको पिणु ऐवान मंज़ूर करे वरितो। सिंध असैम्बली जो इजलास स्पीकर सूमर ताईं मुलतवी करे छॾियो।